इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबली जे 33 ख़ाली थियल सीटुनि ते नंढी चूंड कराइण जो शेड्यूल जारी करे छॾियो। पोलिंग 16 मार्च ते थींदी। नामज़दगी कागज़ 6 खां 8 फरवरी ताईं जमा कराए सघिबा। 33 सीटूं पीटीआई मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण बाद खाली थियूं हुयूं। कराची जे 9, रावलपिंडी जे 5 ऐं इस्लामाबाद जे 3 तकनि ते नंढी चूंड थींदी। लाहौर ऐं मुल्तान जे 2, कोयटा, झेलम, भकर ऐं डीजी खान जे 1 ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे 8 तकनि ते बि चूंड जो शेड्यूल जारी। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कराची में थियल मकानी चूंडुनि खे दॿाउ में अची तकरारी बणायो पियो वञे। गुज़िरियल ॾींहुं 3 यूसीस जा नतीजा रोकण ते अफ़सोस थियो। ज़बानी हुकूमत ते नतीजा रोकण जी का बि कानूनी हैसियत नाहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो त पीपल्स पार्टी जे कुझु उम्मीदवारनि ॿीहर ॻणप जी दरख़्वास्त ॾिनी, जेका DROs रद्द कई। उमीद आहे त इलेक्शन कमीशन पंहिंजे अख़्तियारनि मूजिबि मामला ठीकु करे वठंदी। डॉलर जे कंट्रोल में न अची सघियो। इंटर बैंक में डॉलर वधीक ₹7.17 महांगो थी मुल्की तारीख़ जी बुलंदतरीन सतह ते पहुची वियो। ₹262.60 ते बंद। 2 ॾींहनि अंदरि डॉलर ₹61.71 महांगो थियण सबबि मुल्क जो परॾेही कर्ज़ 40,000 अरब रुपया वधी चुको। ओपन मार्केट में बि डॉलर वधीक ₹8 महांगो थियण बाद ₹265 ताईं पहुची वियो। पाकिस्तान आज उस दोराहे पे खड़ा है जहां पर एक एक पाई हम बचाने की कोशिश कर रहे हैं। हमारे फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स हैं, उसको सामने रखकर हमने एक प्रायोरिटी लिस्ट बनाई है कि जो इंपोर्ट जो हैं उसमें किनको फौकियत हासिल होनी चाहिए। एक्सपोर्टर्स, फूड आइटम्स, अद्वियात। IMF से इसी महीने में मुझे पूरी उम्मीद है कि मुआहदा हो जाएगा और ये मुश्किलात से हम बाहर निकल आएंगे। फिर मल्टीलेटरल और बायलेटरल भी जो इदारे हैं वो हमारे साथ चलेंगे। चीनी हुकूमत का शुक्रगुजार हूँ, प्रेसिडेंट शी जिनपिंग का ML1 उनके हाई एजेंडा पे है और इंशाअल्लाह ML1 के ऊपर चीनी हुकूमत पूरी तरह यकसू है कि वो इंशाअल्लाह इस मंसूबे को वो बड़ी तेजी से आगे बढ़ाएंगे। IMF सां जल्द मुआहिदो थी वेंदो ऐं ॾुखियाईनि मां ॿाहिरि निकिरींदासीं। पाकिस्तान अहिड़े रस्ते ते आहे जो हिक हिक पाई बचाइण जी कोशिश करे रहिया आहियूं। केसी ताईं ॿियनि जे सहारे ते हलंदासीं। ॿियनि ॾाढो हथ टंगण बदिरां कुर्बानी ॾियणी पवंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में ग्रीन लाइन ट्रेन जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त गुज़िरियल हुकूमत 4 साल रुगो इल्ज़ाम में ज़ाया कया। दोस्त मुल्कनि सां लगापा बि ख़राब कया विया। चीन जी कंपनियुनि ते करप्शन जे इल्ज़ामनि ते चीन नाराज़ आहे। बर्फ़ आहिस्ते आहिस्ते पघिड़जी वई। हुकूमत IMF सां मुआहिदो कयो त अवाम ते भार पवंदो। हिक ॾींहं में डॉलर ₹33 महांगो थी चुको आहे। हुकूमत मुल्की मईशत खे दफ़न करे छॾियो। PTI अॻुवाणनि जी हुकूमत ते तनक़ीद। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शौकत तरीन ऐं असद उमर चयो त नाणे वारा ज़ख़ीरा 3 हफ़्तनि जा रहिजी चुका आहिनि। रुगो 36 कलाकनि अंदरि मुल्क जे परॾेही कर्ज़ 4500 अरब रुपया वधी चुको आहे। हाणे मसइलो मुआशी न पर क़ौमी सलामती जो बणिजी चुको आहे। निगरान हुकूमत 3 महीननि अंदरि इलेक्शन न कराई त आर्टिकल 76 ते कार्रवाई जी दरख़्वास्त ॾिनी वेंदी। असांखे न्यूट्रलिटी नज़र नथी अचे। समूरी क़ौम अदलिया ॾांहुं ॾिसी रही आहे। मुल्क मुआशी दॿण में फाथल आहे। जल्द ॿाहिरि निकिरींदासीं। पाकिस्तान कलमा तैयब जे नाले ते ठहियो। उन जी हिफ़ाज़त, तरक़ी ऐं ख़ुशहाली अलाह पाक जे ज़िम्मे आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त गुज़िरियल हुकूमत में मुल्की मईशत तबाह कई वई। इतिहादी हुकूमत ईंदड़ चूंडुनि ताईं बहितरी आणण जी ख़्वाहिशमंद आहे। मुल्की मईशत खे तबाह करण जो ज़िम्मेवार केरु आहे, उन जी जांच ऐं एहतिसाब थियणु घुर्जे। तहरीक इंसाफ़ पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी मुक़ररी सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾी।
खेस कम खां रोकण जी इब्तिदा। असद उमर दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन जे 2 मेंबरनि खे दुर बणाईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो त मोहसिन नक़वी जी मुक़ररी गैर आईनी आहे। निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी में इलेक्शन कमीशन आईनी ज़िम्मेवारी पूरी करण में नाकाम हुयो। सुप्रीम कोर्ट साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि लाइ कम जारी करे। पीटीआई पंजाब में चूंडुनि जी तारीख़ न ॾियण ते मोहसिन नक़वी ख़िलाफ़ लाहौर हाई कोर्ट में भी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अपोज़िशन लीडर राजा रियाज़ जी मुक़ररी जो नोटिफिकेशन भी चैलेंज। इलेक्शन कमीशन के धमकियूं ॾियण वारे केस में गिरफ़्तार पीटीआई अॻवान फवाद चौधरी 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। अदालत पुलिस जी जिस्मानी रिमांड में वाद वारी इस्तदा रद्द करे छॾी। ॿुधणी दौरान फवाद चौधरी ऐं इलेक्शन कमीशन जे वकील में ॾंद चक बि थिया। फवाद चौधरी जे वकीलनि ज़मानत लाइ दरख़्वास्त भी दाख़िल कराए छॾी। अदालत पारां धुरनि खे नोटिस जारी। खान साहब के साथ जो बैठने वाले थे ना, बस वो शुरू में ले गए सारी पार्टी। और मैंने कहा था कि यार आपको 25 मई याद है, आपने जरूर दोबारा बार बार आजमाना है, जो आजमाए हुए हों तो इस तरह नहीं करते। और 3-4 बंदों की वजह से एक तो बेचारा मैंने बड़ा अफसोस है, कभी पहला फड़िया जाता तो असी साडा काम ठीक हो जाना। बिल्कुल ठीक। तुसी सुनाओ जरा साडा हाल चाल पुछना सी। बड़ा ठीक जा रहा था। अफवाद आज सुबह 5 बजे फालन का महीना पहला समझिया टुटनिया। बिल्कुल ठीक है। पंजाब के अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ लाई फवाद चौधरी की गिरफ़्तारी बाबत पंहिंजे बयान ते माज़रत करे छॾी। ट्विटर ते माज़रत खां पोइ चौधरी परवेज़ लाई फवाद चौधरी जे भाउ फैसल चौधरी सां फोन ते राब्तो कयो ऐं माज़रत कई। संदसि कुटुंब सां मुकमल यकजहती जो इज़हार। गुज़िरियल ॾींहुं चौधरी परवेज़ लाई तक़रीब के ख़िताब दौरान ऐं हिक ऑडियो लीक में चयो हो त फवाद चौधरी खे अॻ में गिरफ़्तार कयो वञे हा त पंजाब असेंबली टुटण खां बची वञे हा। खान साहब की सिक्योरिटी को खतरात लाहक हैं। गुज़श्ता महीने जो एक कातिलाना हमला हुआ था, जो एक नाकाम कातिलाना हमला हुआ था, उसके बावजूद अगर इस वक्त के जो कठपुतली हुकूमतें हैं, अगर वो खान साहब की जिंदगी के वो जो खतरात लाहक हैं और वो आवाम से नहीं है, वो आप सबको पता है कहां से है कि अगर खान साहब को खुदा न खास्ता कुछ भी हुआ तो उसकी जिम्मेदार ये कठपुतलियां होगी, राना सनाउल्लाह होगा और जो उसके हवारी हैं। पीटीआई जो हुकूमत इमरान खान की सिक्योरिटी वापस वठण जो इल्जाम। शिबली फराज चयो आहे त इमरान खान की सिक्योरिटी ते मौजूद खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब पुलिस जे अलकारनि खे वापस घुरायो वियो आहे। इमरान खान की हयाती खे ख़तरो आहे। मथस अॻु बि हमलो थी चुको आहे। इमरान खान खे नुक़सान पहुतो त उनजो ज़िम्मेवार राणा सनाउल्लाह ऐं संदसि कठपुतलियूं हूंदियूं। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे शिबली फराज चयो त निगरान हुकूमत जो मक़सदु इंतकामी कार्रवायूं करणु न पर चूंडू कराइणु हूंदो आहे। नथो लॻे त निगरान वॾो वज़ीर ऐं संदसि काबीना चूंडू कराइण आया आहिनि। केपी पुलिस में सियासी मुदाख़लत न आहे। बलोचिस्तान में भी सूरत बहितर आहे। पंजाब ऐं सिंध पुलिस में मुदाख़लत जे मामले ते बहितरी आणी पवंदी। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जा डॉक्टर मेरीन बलोच जी न्याणियुनि जे अगवा केस जी ॿुधणी दौरान रिमार्क। अदालत कावड़ जो इज़हार कंदे सिंध पुलिस खे न्याणियुनि खे 1 महीने अंदरि बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस ॼाणायो त सोमोटो जो अख़्तियार उन करे इस्तेमाल नथा करियूं त जीअं इदारा पाण कार्रवाई कनि ऐं उन्हनि जो एतमाद बहाल थिए। अदालत इंसानी हक़नि जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणाईंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त शेख रशीद आसिफ अली ज़रदारी ते बेबुनियाद इल्ज़ाम लगाए रहियो आहे। शेख रशीद लाल हवेली मां बेदख़ली खां बचण लाइ मुल्क में बाहि लॻाइण जी साज़िश करे रहियो आहे। जारी कयल बयान में शर्जील मेमून चयो त मोहसिन नक़वी सुठी शहरियत रखंदड़ शख़्सियत आहे। खेसि इलेक्शन कमीशन आईन ऐं कानून मूजिबि मुक़ररु कयो। फवाद चौधरी जी गिरफ़्तारी जो जशन चौधरी परवेज़ लाई मल्हाए रहियो आहे। इमरान खान गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां ज़मान फारक में लिकी वेठो आहे। क्यामाड़ी जे ॻोठ मोहम्मद अली लगारी में मुबैना ज़हरीली गैस ख़ारिज थियण सबबि पकड़ियल बीमारी वॻे वधीक ॿ ॼणा फौत। अंग वधी एक्टिव थी वियो। इलाइक़े में सिहत जूं टीमूं पहुची वयूं।
ॻोठाणनि DHO के आमाड़ी ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त शिकायतूं करण बावजूद सिहत खाते ॿारड़नि जे इलाज लाइ तकड़ा क़दम न खयां। सिंध हाई कोर्ट NPM अॻवान बाबर गौरी जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत बाबर गौरी जी धीअ जी दरख़्वास्त ते 10 ॾींहनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई। 10 लख रुपयनि जा हिफ़ाज़ती मचलका जमा कराइण जी हिदायत। ATC पारां बाबर गौरी जा जारी कयल गिरफ़्तारी वारंट्स बि मुअतल। वकील मूजिबि बाबर गौरी 30 जनवरी ते ॾे वापसि अची केस खे मुंहुं ॾींदो। कंबर वारे साईं सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी जी जनाज़े नमाज़ कंबर में अदा कई वई। मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जो वॾो अंग शिरकत कई। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। कंबर वारे साईं जे ॾालाणे ते कंबर में ॿिए ॾींहुं बि कारोबार ऐं राइस मिल्स सोग में बंदि। तालीमी इदारनि में बि मोकल। नौशर फिरोज में पुलिस एहलकार जी शहादत वारे केस में अॻूणे MPA मौज़म अब्बासी जी ज़मानत मंज़ूर। दहशतगर्दी टोड़ अदालत 1 लख रुपयनि जे मचलकनि एवज़ मौज़म अब्बासी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। हैदराबाद जी अदालत सिंध यूनिवर्सिटी जे पॉइंट बस ड्राइवर जे क़त्ल केस में गिरफ़्तार 2 जवाबदार पीउ पुट खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जवाबदार आसिफ ऐं ज़ीशान शाह खे जुडिशियल मजिस्ट्रेट में जी अदालत में पेश कयो। अदालत जवाबदारनि खे 30 जनवरी ताईं रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। हैदराबाद पुलिस जो मासूम ॿारनि ते वहशाणो तशदुद। ॿारनि जा कियाट भिटाई नगर थाणे जे अलकारनि गुलिस्तान सजाद भरिसां मासूम ॿारनि खे तशदुद जो निशानो बणाइण बाद खंभण जी कोशिश कई। मासूम ॿारनि ते तशदुद जी वीडियो KTN न्यूज़ हथ करे वरिती। सखर तालीमी बोर्ड पारां 9हीं ऐं 10हीं क्लास जे इम्तिहानी फीस में वाद ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में शागिर्दनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। कैरापुर हिंगोर जा कुंभ मीरपुर मातेलो ऐं ॿियनि शहरनि में शागिर्दनि एहतिजाज कयो। मुज़ाहिरीन चयो त 2,650 रुपया इम्तिहानी फीस ग़रीब शागिर्दनि ते ज़ुल्म आहे। ग़रीबनि खे तालीम खां महरूम कयो पियो वञे, फीस ख़तम कई वञे। मीरपुर ख़ासि वेझो बिजली जी तारुनि मां कमंद जे फसल खे बाहि केतिरनि एकड़नि ते बीठल फसल सड़ी वियो। 78 मोरी भरिसां बिजली जी तारुनि मां कमंद जे फसल खे बाहि लॻी वई। केतिरनि एकड़नि ते बीठल फसल सड़ी वियो। टंडो लहर भरिसां सुल्तानाबाद में बाहि लॻण सबबि चैनपुर जा घर बि सड़ी रख। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। ऐं दौलतपुर सफ़न में पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जी शागिर्दाणी परवीन रिंद खे जिन्सी हिरासत ऐं तशदुद करण बाबति केस जी ॿुधणी। जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत जे 50,000 जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती।